अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजावेरी ड्रामे में छा थी। छा शामल खान हाणे चाकर खान सां मिटी कंदो। छा चाकर खान हाणे माई गुलजार खे ॻोल्हींदो रहंदो। छा जाबिर खान हाणे पंज सोट सिकू खे मारे छॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब करो। दोस्तों सब्सक्राइब करण सां अवांजो बेल आइकन निकिरंदो, काफ़ी असांजी हौसला वधे थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट कोन पिया करे हलूं था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो सावल खान जेको आहे चाकर खान वटि हलियो वेंदो ऐं चाकर खान खे चवंदो त जेको तव्हां फ़ैसिलो कयो उहो फ़ैसिलो मूंखे मंज़ूर आहे। मां पंहिंजी भेण जो रिश्तो अव्हांखे ॾियण लाइ तयारु आहियां। तव्हां मुंहिंजी ॻाल्हियुनि मथां एतबार कयो। चाकर खान चवंदो त हा सावल खान, अगरि जेकॾहिं तोखे मिटी ताईं इंतज़ार न आहे त पोइ मां करे सघां थो। बसि हा, अॼु खां पोइ तव्हांजी भेण मुंहिंजी अमानत आहे। मां उन सां मंगनी कये ऐं उन सां केॾीमहिल शादी करे सघां थो ऐं उनखे पंहिंजी कुंवार बि बढ़ाए सघां थो। सावल खान चवंदो त हा रेस चाकर खान, बसि तव्हांखे जेॾीमहिल वणे तव्हां उन सां शादी करे सघो था, छो जो मुंहिंजी भेण हाणे तव्हांजी अमानत आहे। पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त चाकर खान जेको आहे माई गुलजार खे ॻोल्हींदो रहंदो ऐं चाकर खान माई गुलजारनि जे माइटनि वटि हलियो वेंदो ऐं उन्हनि खां पुछा बि कंदो त तव्हांजी भेण जेको आहे तव्हां वटि आहे या न। गुलजार जी भेण ऐं भाउ हुते हूंदा ऐं हू जवाब ॾेई छॾींदा, मतिलबु चाकर खान सां इनकार करे छॾींदा। चाकर खान खे चवंदा त हू हाली फ़िलहाल असां वटि न आहे। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे सिकू खे साफ़ साफ़ चई छॾींदो त मां तोखे हाणे अञा बि राति न कंदुसि, न ई तोखे ज़िंदा छॾींदुसि, छो जो मूं तोसां वाइदो करे छॾियो हर हाल में तोखे मारे ऐं तुंहिंजो लाश उछलाए छॾींदुसि। सिकू चवंदो त भले रस जाबिर खान, तव्हां जेतिरो जल्द थी सघे तव्हां भले मूं मथां ज़ुल्म कयो, पर इहो रिश्तो न तव्हांजो थींदो न तव्हांजो आहे। असां हर हाल में इहो रिश्तो कंदासीं ऐं मां तमामु जल्द पंहिंजी शादी करे छॾींदुसि। जाबिर खान चवंदो त सिकू, अगरि जेकॾहिं तो ईअं कयो त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो जाबिर खान जेको आहे हसीना बेगम खे दिलासा ॾींदो। हसीना बेगम खे चवंदो त हीउ वक़्तु अची चुको आहे जेको तूं जाकर खान खे ज़हर ॾींदे। ऐं तमामु जल्द जो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं उनखे ज़हर ॾेई घुमाए छॾ। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी, असांखे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।